जीअं कार में 4 व्हील्स हूंदा आहिनि, के ख़बर आहे ज़िंदगी जा 4 इंपॉर्टेंट व्हील्स आहिनि, उन्हनि ते फोकस कजो ऐं इन्हनि खे पाण ज़िम्मेदारी सां निभाइजो, छो जो ज़िंदगी इज़ ओनली योर रिस्पॉन्सिबिलिटी, ॿिए कंहिंजी कान्हे का। तव्हां चवंदा आहियो त फलाणे ईअं कयो, फलाणे ईअं कयो, मां हीअं मां हूअं, ऐं जेको इहो मां वारो लफ़्ज़ आहे, इंसान ज़िंदगी में घणे में घणो इहो इस्तेमालु कंदो। जिथे मां आहे, मां जो मतिलबु आहे अना। चवंदा आहिनि जिथे अना हूंदी आहे उते ख़ुदा न हूंदो। पंहिंजी अना टोड़ियो। ही 4 व्हील ज़िंदगी जा आहिनि, इन्हनि खे इंपॉर्टेंट सम्झो ऐं इन्हनि खे पाण बहितर कयो। पहिरियों व्हील कहिड़ो आहे? योर पर्सनल लाइफ। पर्सनल लाइफ में छा थो थिए? तव्हांजी हेल्थ जी ज़िम्मेदारी तव्हांजी पाण। लर्निंग तव्हांजी ग्रोथ। सेकंड व्हील आहे योर फैमिली लाइफ। फैमिली लाइफ में आहे तव्हांजा पेरेंट्स, तव्हांजा स्पाउस, अॼुकल्ह जे हिसाब सां गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड। सिबलिंग्स ऐं चिल्ड्रेन जेके असांजे एज जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ। थर्ड व्हील आहे तव्हांजी प्रोफेशनल लाइफ। प्रोफेशनल लाइफ में थींदी जॉब, उन खां पोइ बिज़नेस। फोर्थ व्हील आहे योर सोशल लाइफ। तव्हांजा फ्रेंड्स, सोचे सम्झी फ्रेंड्स चूज़ कयो। सोचे सम्झी तव्हांजी ज़िंदगीअ ते वॾो इम्पैक्ट तव्हांजे फ्रेंड्स जो हूंदो आहे। तव्हांजी ड्राइविंग फोर्स जेका हूंदी आहे, तव्हांजा एक्शन जेका ठाहींदी आहे, उहे तव्हांजा फ्रेंड्स सां कम्युनिकेशन ते डिपेंड कंदा आहिनि। फ्रेंड्स सुठा हूंदा त उते तव्हां पंहिंजी दिलि कढी ॿाहिरि रखंदो, छो जो तव्हां फैमिली सां नथा करे सघो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर, बट तव्हां पंहिंजे फ्रेंड्स सां शेयर करे सघो था। तव्हां मां मूंखे हिकिड़ो केरु ॿुधाए त तव्हां हिकिड़ी बकवास एप्लीकेशन पंहिंजी मोबाइल में नथा रखो अॼुकल्ह, जेका मोबाइल खे डिस्टर्ब थी करे, त तव्हां बकवास दोस्त पंहिंजी ज़िंदगी में कीअं था रखो? सोचण जी ॻाल्हि आहे। ही सभु शयूं बैलेंस हूंदियूं त ज़िंदगी सुठी गुज़रंदी। को टायर बस थींदो त ज़िंदगी जी गाॾी सही नमूने न हली सघंदी। इनखे बैलेंस रखणु तव्हांजो कमु आहे। आमतौर ते मां केसिस बि पढ़िया आहिनि त फॉर एग्जाम्पल हिन लर्निंग ते आहे, MBBS में सिलेक्शन न थी, मेहरान में सिलेक्शन न थी, पढ़ीदड़ जो छोकिरो सुसाइड थो करे। व्हाट इज दिस? खुदा जी ॾिनल ज़िंदगीअ खे तव्हां ईअं बसि हिकिड़े झटके, हिकिड़ी मेहरान में सिलेक्शन न थियण ते तव्हां तबाह करे था छॾियो, ख़तमु करे था छॾियो। छो? सिंपथी वठण जे लाइ। यार मां मरंदुमि, माण्हू मुंहिंजे पोयां हीअं सोचींदा, यार ॾाढो भलो, असांजी सोसाइटी बि अहिड़ी आहे। ॿार पैदा थींदो आहे, नंढो हूंदो आहे, क्यूट बेबी, ॾाढो क्यूट आहे, ॾाढा उनखे असां किसिस बि कंदासीं ऐं हुन सां हरकतूं बि कंदासीं क्यूटनेस वारी। हेलो हाय, ईअं हूंदो आहे, कोन हूंदो आहे? यस सर। ऐं जॾहिं केरु मरंदो आहे, ॾाढो भलो हुयो वीचारो, या ॾाढी भली हुई वीचारी। विच में ज़िंदगी आहे। असांखे माण्हू कोन तव्हांखे तारीफ़ कंदा, पर तव्हांखे पाण मैनेज करणो आहे हिन शइ खे। सिलेक्शन नथी थिए, सुसाइड करे, सिंपथी मिलंदी। सिंपथी सिर्फ़ 2 ॾींहंनि जी हूंदी अथव, पोइ यादि बि कोन हूंदो तव्हां। हिकिड़ो टायर बस थो थिए, हिकिड़े टायर बस थियण जे करे छा ही ज़िंदगी तबाह करणी आहे? नो, नाहे करणी बाबा, कि तव्हांखे बैलेंस रखिणो आहे हिन शयुनि खे। ही ज़िंदगी न आहे